ढॻी ऐं खेखिड़े जी इंतिहाई दिलचस्प ऐं सबक़ामोज़ कहाणी। हिकु भेरे जी ॻाल्हि आहे त हिकु ॿिपेरी जो हिकु खेखिड़ो कंहिं बाग़ाई जे भाॼियुनि वारे खेत में वञी पहुतो ऐं पंहिंजनि तिखनि तिखनि पेरनि सां हिकु नंढड़ी गोभी कपे पंहिंजे ॿेड़े ॾे खणी हलणु लॻो। रस्ते ते बाग़ाई जी ढॻी हुनखे ॾिसी वरितो। हुन खेखिड़े खे दड़कारींदे चयो त मुंहिंजे मालिक जे बाग़ मां गोभी चुराइण जी तोखे हिमत कीअं थी आहे? जितां खईं अथई उते यकदमि हली वापसि कर। पर खेखिड़ो उहो बि होशियारु हो, सो अहिड़ो गिग मारियो ॼणु कुझु ॿुधो ई न हुजेसि ऐं अणॿुधी ॻाल्हि करे डोड़ पाए पंहिंजे घर वारे ॿेरड़े में भॼी वियो। सुस्त ढॻी संदसि पोयां डोड़ी न सघी ऐं ईअं ई खेखिड़ो पंहिंजे घर पहुची वियो। खेखिड़े खे ढॻी जी दड़कनि ते ॾाढी चिड़ लॻी। खेखिड़े चयो त गोभियूं ऐं ॿी भाॼी का ढॻी जी ज़ाती मिल्कियत थोरो ई आहे। पोइ हू मूंखे दड़का छो थी ॾे, हुनखे कहिड़ो हक़ रसे थो? पोइ इहो सोचे करे खेखिड़े ढॻी खां बदिलो वठण जो पको पह करे छॾियो। सो ॿिए ॾींहुं हू बाग़ाई सां मिलणु वियो। खेखिड़े चयो, ओ अदा बाग़ाई, तोखे का ख़बर आहे या न? तुंहिंजी ढॻी तमामु घणी लालची आहे ऐं लालची ढॻी तुंहिंजूं पोखियल सभई गोभियूं खाईंदी वते। बाग़ाई इहा ॻाल्हि ॿुधी कावड़जी पियो ऐं ढॻी ते खेसि तमामु घणी कावड़ आई। बाग़ाई खेखिड़े खे चयो, अदा तुंहिंजे ॿुधाइण जी महिरबानी, तरस त ॾिस हिनखे आउं हींअर ई सज़ा थो ॾियां। उन खां पोइ बाग़ाई हिकु डिघी लकड़ खणी अची ढॻी खे मारियो, मारे मारे ढॻी जा लाह कढी छॾियईं। नेठि ढॻी सम्झी वई त उहो सॼो कमु खेखिड़े जो आहे। हुनखे खेखिड़े ते सख़्तु कावड़ आई ऐं हुन बि सोचियो त हाणे खेखिड़े खे सज़ा ॾियण लाइ को रिथिजे। पोइ हू रोज़ानो नदी जे किनारे ते खेखिड़े जे इंतज़ार में अची बीहंदी हुई। हिकु ॾींहुं ढॻी ॾिठो त खेखिड़ो दरिया जे ओरी भर निंड में घुघरा हणी रहियो आहे। हूअ आहिस्ते आहिस्ते वञी थींदे वञी खेखिड़े जे वेझो पहुती ऐं खेखिड़े ॾे वधी ऐं पंहिंजे पेर जो खुर संसि मथां अहिड़ो ज़ोर सां रखियो जो खेखिड़े खां रड़ निकिरी वई। मरी वियसि, खेखिड़े दांह कई ऐं पोइ दरिया में खणी टिप ॾिनो ऐं वॾी कोशिशि कयई टिप ॾियण जी, पर ढॻी पंहिंजो खुर एॾो ज़ोर सां रखियो हो जो खेखिड़े जे पुठ ते हमेशह लाइ खुर जो निशान थी पियो आहे। अॼु बि खेखिड़े जे पुठ ते तव्हांखे इहो निशान ज़रूरु नज़र ईंदो। सचो हीअ कहाणी तव्हांखे कीअं लॻी, पंहिंजे राय जो इज़हार कमेंट में कजो। वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।